सिज अॻियां ॾियो पारणो आहे। तंहिंजे करे मां वधीक साईं जे बारे में कुझु अहिड़ी ॻाल्हि न कंदुसि, पर साईं जी किताब जो हिकिड़ो हवालो ॾींदुसि। जीअं ॾिठो मूं हुनमें साईं सिंधी क़ौम खे चए थो ही का सिंथेसाइज क़ौम न आहे, ही आज़ादी क़ौम न आहे, या कि क़ौम साज़ी जे तहत का क़ौम न आहे, या कि मज़हब के प्रायोरिटी ॾियण लाइ का क़ौम न आहे, या ॿिनि मज़हबनि जे विच में राइवलिटी जे बुनियाद ते ही का क़ौम न आहे, ही फितरी अमल सां ठहियल क़ौम आहे। त नेचुरल बॉन्ड्स जेके हूंदा उन्हनि खे टोड़णु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, ऐं अननेचुरल बॉन्ड्स खे टोड़णु ॾाढो आसान आहे। ही उहा क़ौम न आहे जेका फेडरेशन ठाही हुजे ऐं पंहिंजी क़ौम सां गॾु ॿियुनि क़ौमुनि खे मिलायो हुजे, हिकिड़ी डॉक्यूमेंटेड क़ौम हुजे, हिकिड़ी काग़ज़ हुजे। मां गुज़ारिश कंदुसि रफ़ीक खे कि प्रोग्राम जी कार्रवाई कनि। हिकु अहिड़े शख़्स खे 24 सालनि खां सुञाणा, जंहिंसां पहिरियों दफ़ो मुंहिंजी लंडन में मुलाक़ात थी। एॾो मुतारिक माण्हू आहे, सही मोहब्बत पाए मन में रंडा रोड़िया जिन तिन जो सराफन अणतोड़ो ई अघायो। टीम्स जी फिलासफ़ी खे डिफेंड कंदा आहिनि ऐं हुन मां पंहिंजो जेको आहे हुन मां तवानाई वठंदा आहिनि, ऐं उहे माण्हू जेके साईं खेम सईद जे ख़िलाफ़ आहिनि ऐं उन जी ॻाल्हि खे पसंदि न कंदा आहिनि, जेको बि उन्हनि जो हक़ु आहे। सभिनी खां वधीक बहस थींदो आहे, ऐं मां उन करे उन बहस ते वधीक उन पॉइंट ते खणी ॻाल्हाइण थो चाहियां त साईं ते हिकिड़ी तनक़ीद कई वेंदी आहे त साईं करारदादे पाकिस्तान पास करायो, ऐं कोट एंड कोट चवंदा आहिनि त इहो ड्रामो असांजे इची में पियो। आउं सम्झां थो त ईअं त हिन सॼे स्टेटमेंट खे दरगुज़र करे सघिजे थो, पर मां अॼु ज़ोरी हिन पडाल में इन टॉपिक ते ई ॻाल्हाइणु चाहियां थो त इहो टॉपिक हिकिड़े क़िस्म जो छसो ऐं कंहिं हिसाब खां काउंटर प्रोडक्टिव आहे, ऐं मूं वटि हुनजा 3 दलील आहिनि। उहे मां 3 दलील तव्हां सां पेश कंदुसि, ऐं मुख़्तसरन घणो ब्रेक तव्हांजो टाइम न वठंदुसि। सो सभिनी खां पहिरियों तनक़ीद, जेकॾहिं का बि तनक़ीद, ऐं तव्हां उहो सिर्फ़ु साईं जी न कंहिं ते बि हुजे, कंहिं लीडर ते हुजे, कंहिं जेको आहे इज़म ते हुजे, जेकॾहिं कॉन्टेक्स्ट खां सवाइ कंहिं हिस्ट्री में कॉन्टेक्स्ट वॾो इम्पॉर्टेंट हूंदो आहे। जेकॾहिं उहा तनक़ीद तव्हां खणी करे कॉन्टेक्स्ट सां नथा ॿुधायो त तव्हां बेसिकली कंहिंजे बि न मुखालिफ़ जी न दोस्त जी तव्हां मदद कई। सभिनी खां पहिरियों त इहो कॉन्टेक्स्ट सम्झणु घुरिजे त जॾहिं साईं जेम्स सैयद इहा हक़ीक़त आहे त 43 जी करारदाद में बिल्कुलु पाकिस्तान जे लाइ वोट कयो, इहो तारीख़ी हक़ीक़त आहे। हिनखे न आउं थो ख़तमु करे सघां, न साईं जेम्स सैयद करण को इनकार कयो आहे। हाणे कॉन्टेक्स्ट छा हुयो? कॉन्टेक्स्ट इहो हुयो त जॾहिं आज़ादी जी तहरीक हली रही हुई इंडिया में, दोस्तो ख़ामोश छा थियो हुयो? जॾहिं हिंदुस्तान जी जॾहिं आज़ादी जी ॻाल्हि हली रही हुई त असां वटि बरसता हुया सिंधियुनि वटि, जेके साईं पंहिंजी किताबनि में डिफाइन कया। हिकिड़ो हुयो त कांग्रेस जो विजन वारो इंडिया आज़ादु कजे, ऐं ॿियो मुस्लिम लीग जे विजन वारो आज़ादु कजे। अफ़सोस जी ॻाल्हि इहा थी, जंहिंमें केतिरनि ई मुफ़क़रनि इहो किताब लिखिया तारीख़ में, ख़ासि करे डॉक्टर सुजाता बोस वग़ैरह लिखियो आहे त कांग्रेस जी जेका लीडरशिप हुई उहा बज़िद हुई सिंगल नेशन, हिकु क़ौम ऐं हिकु क़ौम हिकु मुल्क ते बज़िद हुई, ऐं उन जे कंहिं बि प्रोग्राम में बैनल मतिलबु कसीर क़ौमुनि जो को बि प्रोग्राम न हुयो। जॾहिं तव्हां ॾिसंदव मुस्लिम लीग जे प्रोग्राम में त उन में कसीर क़ौमुनि जे लाइ वरी जेको आहे प्रोविज़न हुई, त उन वक़्तु लेसर देन ईविल जेको साईं पंहिंजे उन में लिखे थो त लेसर देन ईविल उन वक़्तु मुस्लिम लीग पई नज़र आई। हिकिड़ो इहो कॉन्टेक्स्ट तमामु ज़रूरी आहे इन सॼे तनक़ीद में। उन खां पोइ मां बिलीव कंदो आहियां त तनक़ीद कंदड़, जेकॾहिं तव्हां कंहिं माण्हूअ जी तनक़ीद कयो था ऐं उनजी तव्हां कोटन कोट ग़लतीअ खे निशानदेही कयो था, त उनजो फ़ाइदो तॾहिं पवंदो जॾहिं उहा शइ उन माण्हू जे बारे में ख़बर न हुजे त तव्हां हुनजो हिकिड़ो नओं पहलू था ॿुधायो। पर हीअ त अहिड़ी ॻाल्हि आहे जेकी साईं की पंहिंजी जदोजहद ऐं लिख पढ़ण जो जेको बि आहे उन में साईं शुरूआती हिन तरीक़े सां थो करे त बाबा आउं मुस्लिम लीग जी हिमायत कई
ऐं पाकिस्तान ठाहिण वारनि में पाकिस्तान ठाहिण में मुंहिंजो इलाही रोल हुयो। हू पाण सभिनी खे अलॻि ऐलान इहा शइ चए थो त मूंखे सम्झ में न ईंदो आहे त तनक़ीद करण वारो माण्हू कहिड़ी नई ॻाल्हि ॿुधाए थो जंहिं ते हुन पाण ऑलरेडी जंहिं ते तव्हां तनक़ीद कयो था उन माण्हू ऑलरेडी हिकु छा 5-6 किताब लिखिया आहिनि हिन सॼी ॻाल्हि खे एक्सप्लेन करण जा ऐं उनजो कॉन्टेक्स्ट ॾियण जा। मुंहिंजे कॉन्टेक्स्ट ॾियण जा जेको आहे उन्हनि ॾियनि त टियों वरी जेके तनक़ीद कंदड़ वारा हूंदा आहिनि उहे इहे चवंदा आहिनि त साईं असांखे इहो पाकिस्तान आज़ादु कराए इहो ड्रामो असांजी ॻिची में पियो। माना तव्हां डायरेक्टली ऐं इनडायरेक्टली इन शइ खे मञो था त पाकिस्तान हिकिड़ो ड्रामो आहे, हिकिड़ो ताक़ो आहे जेको असांजी सिंधियुनि जी ॻिची में पियो आहे। गुज़ारिश कंदुसि अदी नुसरत खे त अचे पंहिंजो ख़्याल जो इज़हार करे ऐं शाइर पैदा कया आहिनि। उन्हनि में साईं GM सैयद जो नालो बि सरे फ़हरिस्त आहे। साईं GM सैयद जी शख़्सियत पंहिंजो मट पाण हुई। अहिड़ियूं शख़्सियतूं सदियुनि में पैदा थींदियूं आहिनि। अॼु हिन हस्तीअ जो जनम ॾींहुं आहे। सिंध सां तमामु मोहबत रखण वारनि खे साईं जी जनम ॾींहं जी मुबारक हुजनि। हिते मां थोरो ज़िक्र साईं GM सैयद जी ज़िंदगीअ जे बारे में कंदी हलां। सिंधियुनि खे शऊर ॾियण वारो ऐं उसूलनि जी पाबंदी जी हस्ती साईं GM सैयद 17 जनवरी 1904 में पैदा थियो। साईं GM सैयद हिकु नज़रियाती ऐं उसूल परस्त माण्हू हो। सिंध ऐं सिंधियुनि जे हक़ लाइ सदैं आवाज़ उथारींदा रहिया। तहरीक पाकिस्तान में उन्हनि जो वॾो हिसो हो ऐं पाकिस्तान ठहण खां पोइ बि हमेशह सिंध लाइ आवाज़ उथारींदा रहिया। घणेई किताबनि जा मुसनिफ़ हुआ जेके अॼु सिंधी क़ौम जी रहनुमाई कनि था। साईं GM सैयद हमेशह इंसानियत जो दर्स ॾिनो। जेका क़ौम पंहिंजे मौज़ननि खे विसारे थी हू कॾहिं बि तरक़ी नथी करे सघे। तबस्सुम साहब खे अर्ज़ु कंदुसि त अचे ऐं कुझु नई को शाइरी ॿुधाए। आऊं छा पर सॼी सिंध खे सम्झणु खपे। सिर्फ़ु मुख़्तसर हिकिड़ो नुक़्तो ॿुधाईंदोसांव। ॿियो जेकॾहिं असीं कुझु बि क्रेडिट साईं GM सैयद खे न ॾियूं पर मां वेसा सां थो चवां ऐं तारीख़ शाहिद आहे ऐं कोई बि दलीलनि सां जेकॾहिं पुछंदो तव्हांखे एतिरो चवंदुसि त उन सैयद जो सिंध ते एॾो वॾो अहसान आहे किरोड़नि माण्हुनि ते जो हुन जेका ॿियनि इल्मी अदबी इदारनि ऐं किताबनि खां सवाइ जेको हुन लतीफ़ शनासी ॾिनी आहे सिंध खे ऐं असीं हरदम चऊं था ऐं इहो चवण जी ॻाल्हि न आहे पर इहो वेसाउ आहे त जेकॾहिं लतीफ़ न हुजे हा त शायदि असीं ॿोलीअ खे हिन सदियुनि ताईं बरक़रार न रखी सघूं हा। त एॾे वॾे अहसान इन एॾे वॾे मौसम जे सिंधी ॿोलीअ जो भिटाई सरकार आहे त वरी उनखे सुञाण जे लाइ जंहिं शिनास ॾिनी जंहिं निशानदेही कई ऐं जंहिं फ़िक्र ऐं फ़न ॾिनो ऐं फ़लसफ़ो ॾिनो त लतीफ़ जी शिनासी में उनखे साईं GM सैयद जे नज़र सां ऐं उन जे नज़रिए सां जेकॾहिं असीं ॾिसूं त हीअ जेके किरोड़ा माण्हू असीं जेके इन फ़लसफ़े खे जंहिं फ़लसफ़े खे भिटाई सरकार चयो त सनीअ सुईअ सिबियो मूं मारून सी सा सम्झण वारो ॻाल्हि आहे त जेकॾहिं इहे सिटूं साईं GM सैयद सां हमशनास न कराया त शायदि असांखे इन वतन ऐं हुबुल वतनी जो शायदि असां वटि इहो अॼु ताईं तसलसुल न हुजे हा। छो त दुनिया जी हर क़ौम में दुनिया जी हर कुंड कुछ में फ़लस्तीन ऐं हंसा कोफ़ ऐं महमूद दरवेश अहिड़ा खोड़ क़ौम परस्त शाइर दुनिया जे तख़्ते ते रहिया आहिनि। उन्हनि खे शनासीअ जे लाइ उहे तहरीकूं खपंदियूं आहिनि। तहरीकूं आज़ादीअ जूं, तहरीकूं निजात जूं, तहरीकूं ग़ुलामी खां निजात वठण जे लाइ। उन जे लाइ शाइर जेके हराम दस्ते जो कमु कंदा आहिनि, जेके निकाफ़ले जा रहबर मरबा आहिनि, वक़्त जा शाइर, वक़्त जा फ़िलासफ़र, वक़्त जा रहनुमा,
उन सभिनी खे जॾहिं इहे शनासाई थिए थी पई इन फ़िक्र सां ऐं असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे त इन फ़लसफ़े सां मुहबल वतनी सां जंहिंमें मिठाई सरकार जी आवश्यक ॿुधाइण पियो चाहिनि त सनीअ सुईअ सिबियो मुंहुं मारनि सी साह, सनीअ सुईअ सिबियो मुंहुं मारनि सी साह, वेठी सारियां सूमरा ॻोल्हाड़ा ऐं गाह। त उहो सनी सुईअ वारो जेको निस्बत आहे, जेका अक़ीदत आहे या जेको तसलसल आहे माण्हुनि धरतीअ ऐं माण्हुनि जो, उहो उनजी शनासाई मिटाए ॾिनी। ऐं साईं जो अहसान इहो आहे त उन लतीफ़ शनासी उन लतीफ़ खे घर घर मोकिलण में, अॼु घर घर में गूंजजे पियो लतीफ़, उनजी शनासी में साईं जीएम सैद जो 100% हथु आहे। त एॾी वॾी माण्हूअ जो जंहिंजे लाइ असीं चऊं था त जेकॾहिं लतीफ़ सिंध आहे त सिंध लतीफ़ आहे, पर उन जे शनासी जे लाइ असांखे जेको साईं जीएम सैद फ़लसफ़ो ॾिनो ऐं वतन सां प्यारु करण जो हैफ़तनी खे हो वतन जिन विसारियो, इहा सिट इन सिट ताईं पहुचण ताईं साईं जीएम सैद जो नज़रियो, उनजो अक़ीदो ऐं उनजी सान्हा कमु थी करे पई। ऐं आउं भायां थो धरती दुनिया में जेसि ताईं इहो माण्हू पंहिंजे मिटी खे ऐं पंहिंजे मिटीअ जी ख़मीर खे ऐं पंहिंजी अहमियत खे ऐं हिन वक़्तु तसलसल ग़ुलामी जे तसलसल खे उनखे नथो सम्झे, उनखे महसूसु नथो करे पंहिंजे रूह में, त सदियुनि ताईं त छा पर सॼी हयाती नस्लनि ताईं उहो ग़ुलाम थो रहे। त उन ग़ुलामीअ खां आजपीअ जो जेको न्यापो भेटाई सरकार ॾिनो ऐं उनखे सुञाण जे लाइ, उनजी सान्हा जे लाइ जेको साईं जीएम सैद जो फ़लसफ़ो आहे, शनासाई आहे, उन माण्हू जो वॾो अहसान आहे, रहियो आहे ऐं सदियुनि ताईं ता क़यामत रहणो आहे। न त असां वटि इहो हुबल वत आयासीं, वेठासीं, गिलास भॻासीं ऐं खाधोसीं, निकिरी हलियासीं, सॼी हयाती असीं किरोड़ा क़ौम ईअं ई हुजूं आहे। असीं पंहिंजे मिटीअ सां प्यारु इहो अयाज़ सां वठी, जेके बि धरती जा ऐं जेके बि शाइर जेको सान्हा ॾियनि था, त इहो उहा सान्हा न हुजे आहे जेकॾहिं इहो गहरीअ सां असां वटि इहे शयूं न हुजनि हा। तंहिंजे करे साईं जीएम सैद जो ऐं हर दफ़े चवंदो आहियां, सिंधा राजी खां वठी सिंधी अदबी बोर्ड खां वठी जेके बि इल्मी इदारा अॼु ताईं क़ाइमु क़ाइमु आहिनि, पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे। उन्हनि इदारनि जो ज़वाल उहो वक़्त जे हुक्मराननि ऐं हाकिमनि जीअं कयो आहे, उहो अफ़सोस क़ाबिल आहे, पर उनजो बुनियादु काई बि इमारत ठहंदी आहे, के बि महल महलात ठहंदा आहिनि, उनजो बुनियादु हूंदो आहे असली बुनियादु विझण में साईं जीएम सैद अकील हुजे, इल्म अदब जे इदारनि जो एॾा बुनियादु विधा। इहो वॾो अहसान आहे। असांजो अॼुकल्ह जेको बि जेतिरो चवंदा त इल्मु सान्हा जेतिरी ईंदी आहे, त उहो गुमराह बि कंदो आहे ऐं उहो रस्तो बि ॾींदो आहे। गिलास में प्याले में पाणी विझिबो ऐं पाणी जॾहिं भरिजी वेंदो ओतिरो ॿाहिरि, पोइ पाणी ज़ाया वेंदो आहे। ईअं ई आहे त असीं जेकॾहिं पंहिंजे सभिनी वस्फ़नि सां, पंहिंजे सभिनी इल्मी शऊरनि सां असीं जेकॾहिं नथा सम्झूं पंहिंजे वतन परस्ती जी ॻाल्हि ऐं असीं नथा सम्झूं कंहिंजे फ़लसफ़े खे, कंहिंजे ॻाल्हियुनि खे, ऐं पंहिंजे धरती सां मुहबत नथा कयूं। ऐं ॿी ॻाल्हि त खयो, पर एतिरो चवंदुसि, जेको पंहिंजे मिटीअ सां प्यारु नथो करे, जेको पंहिंजे ॿोलीअ सां प्यारु नथो करे, जीअं भेटाई सरकार चयो त जेहा की तेहा मुंहुं मारू मञिया, इहो फ़लसफ़ो वॾो फ़लसफ़ो आहे। ग़ैर मशरूत इश्क़ आहे, मुहबत आहे पंहिंजनि सां, पंहिंजे मिटी सां, छो त साॻे ख़मीर जी मिटी आहे। त अहिड़ी सान्हा ॾींदड़ माण्हू जो जेकॾहिं को उनखे ठुकराए बि थो, उनखां मुनकर बि आहे, उनखां इनकार बि आहे, पर उनखे दलीलनि सां ॿुधाइणो पवंदो त तूं मुनकर छो आहे, तूं इनकारी छो आहे। ऐं जेकॾहिं दलीलनि में ईंदो त उनखे मञणो पवंदो। इहो मिटी में जेको हुबल वतनी जो जेको जज़्बो ऐं जेका रत मिलाई आहे, उन में साईं भेटाई सरकार जो ऐं साईं जीएम सैद जो वॾो हथु आहे, बुनियादु आहे रखंदड़ ते। तंहिंजे करे असीं हमेशह हीउ जेको अॼोको मेड़ाको आहे, जेकॾहिं का शइ ते
को सुठो रागी या जीअं असां ॻोठनि में हूंदा आहियूं त कोई गवयो ईंदो आहे चंद मूंखे यादि आहे नंढिड़ो मिसाल हिकिड़ो साईं तो त शाइरी पढ़जो पर इहे ॿ चारि ॻाल्हियूं थोरियूं मूंखे जेकॾहिं त गवयो मूंखे यादि आहे मुंहिंजे साम्हूं उस्ताद मंज़ूर अली ख़ान ॻाए पियो वेठो पोइ जॾहिं कुझु ॻाए उन खां पोइ मां ऐं ॿ माण्हू ॿिया वेठा टियों उहो वेठो जंहिं चयो पियो त साईं ॻाए वञे मंज़ूर अली ख़ान त असीं इहा गिल में टपड़ खणूं पर जेकॾहिं उते को ॿियो राग ॿिए क़िस्म जो ऐं नालो तफ़सील में नथो वञे तंहिंजे करे हीअ फ़िक्र इल्म अदब जूं निशिस्तूं आहिनि उन में माण्हू जी हाज़िरी ॼण ज़रूरी आहे सभिनी वीछनि खे मिटाए छो त वीछनि में असीं अॻु में ई कणा थियल आहियूं त हाणे जेकॾहिं असीं वक़्त जी रफ़्तार सां हिन वक़्त जी टेक्नोलॉजी सां ऐं दुनिया जी टेक्नोलॉजी सां असीं जॾहिं ॿियूं शयूं पंहिंजूं कयूं था हर ॿिए महीने पंहिंजी फ़ोन था मटायूं छो त उन जी टेक्नोलॉजी 2 महीना पुराणी थी चुकी आहे त असीं जॾहिं सभु शयूं मटायूं था त असीं पंहिंजो पाण खे छो नथा मटियूं असीं वक़्त जी इनखे ज़रूरतनि खे छो नथा सम्झूं त असांजो गॾु थियणु ज़रूरी आहे फना थी वेंदासीं तारीख़ शाहिद आहे दुनिया में हज़ारे क़ौमूं हज़ारे ॿोलियूं आयूं गुम थी वयूं जिन पाण ख़ुदशनासी न कई जेके ग़ुलामी सां सदाई मानूस रहिजी विया जीअं पखी पंहिंजे पिंजरे सां मानूस हूंदो आहे उनखे जे कढी छॾियो दरवाज़ो कोन बि कुंडण न कंदो आहे छो त उन मानूस थी वियो उन पिंजरे सां उन ग़ुलामी सां उन क़ैदनि सां उन सहूलियतुनि सां असांखे वक़्त सां असांजे नस्लनि खे सम्झणु खपे सुञाणणु खपे पीछा ॾिसणु खपनि ऐं जेकॾहिं असीं हिक ॿिए जी बेरहमती कयूं बि था त ख़ुदा जे वास्ते हाणे उहो दौरु नाहे दुनिया जी जेका स्पीड आहे जेका साइंस जी स्पीड आहे ऐं जेका तई असीं हिते वेठा आहियूं हीअ दुनिया जो वधि में वधि एडवांस मुल्क आहे उन्हनि में शामिल आहे ॾिसूं पिया त ॾींहों ॾींहुं जेके को वक़्तु अचण वारो आहे जेका साइंस ॿुधाए थी पई त माण्हू जो कोई अॼु मां पढ़ियमि पियो $2 लख में आहे कोई जेको माण्हू खे वरी जीआरींदो जॾहिं इन मंज़िल ते को ॿी ॻाल्हि आहे त को वक़्तु फ़िलसफ़ो ऐं माण्हू मञे न मञे ऐं उनखे वक़्तु कीअं थो ॾिसे पर हीअ ॻाल्हि चवण जी आहे त जॾहिं इन मंज़िल ते चंड जे मंज़िलुनि ते ख़लाउनि ते ऐं सिज ऐं चंड जे इन धरती ते पहुचण वारा ज़मीन ते वेठा आहियूं जॾहिं हर रफ़्तार में असीं उन सां हलूं पिया असीं एतिरो नथा करे सघूं त असीं पंहिंजे अनाउनि खे छॾे असीं पंहिंजे ज़ाती वीछनि खे छॾे असां हेॾियूं फ़िराक दिली कयूं जेको असांखे मज़हब बि चए थो जेको असांखे इल्मु अक़ुल ऐं दानिश बि चए थी तंहिंजे करे सोचण जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि फ़राक दिलि थियूं हिक ॿिए खे क़बूलियूं जीअं चवंदा आहिनि स्पोर्ट्समैनशिप हुजे उहा इहा ई आहे ॿुधूं क़ुर शरीफ़ में आहे त महद खां नहद ताईं सिखंदा वञूं माना त पींघे खां वठी कबर ताईं पिराईंदा वञूं असीं हेतिरो सिखी पंहिंजी गुंजी बंदि था करे छॾियूं हिक ॿिए खे धिकार ऐं नफ़रत था करियूं इहो इंसान जो कमु न आहे इंसान खे अशरफुल मख़लूक़ात इन लाइ न चयो वियो तंहिंजे करे इहे घणियूं सोचण जूं आहिनि हीअ मजमूआ हीअ गंजायूं हीअ हेॾे वॾे नज़रियाती माण्हू जे जंहिंजी छांव में सभु वेहनि था पिया भली केरु ॿिनि पंहिंजी जॾहिं सोचींदा ऐं जेतिरो इल्मु पढ़ंदव उन इल्म जे तनाज़ में ॾिसंदो त जिन एॾा वॾा नज़रिया ॾिना आहिनि त पंहिंजी मिटी सां मोहबत कयो ऐं उन जे नज़रिए जो उन जो जेको तसल्सल एतिरो आहे जो असीं ज़िंदगी जे हर घड़ी हर पलक में उन नज़रिए पुठियां हलूं था जॾहिं असांखे ज़रूरत पए थी त असांजा कामोरा असांजा लीडर असांजा रहनुमा असांजा गद्दार पिणु उहे जॾहिं बीहनि था पिया त भिटाई जो निसार था ॾियनि सॼी सुगी सिधियो ऐं वतन जे निसारियो पर इहो उन जो ज़ुबानी ख़र्च आहे दिलि उन जी काफ़र आहे तंहिंजे करे असांखे सम्झणु खपे त असीं सॼी दिलि जी वसत विछाए असीं हिक ॿिए खे आजियां करियूं असीं हिक ॿिए जी ज़रूरत न आहे मां साईं जे कंहिं किताब में पढ़ियो त उन चए त जेकॾहिं तव्हां हलंदे सिंध में या हिते कोई बि पीर मुर्शिद कोन्हे पाण मुर्शिद हुआ पाण सैयद हुआ चई सघनि पिया हीअ त उहो ई ख़ुतबो थियो जेको आस्था ते ॾिनो वियो त
अजमी खे अरबी ते काइदी जेका आहे या अरबी खे अजमी ते काइदी जेका आहे मंज़िल न आहे हिकु जेतिरी आहे बराबरि आहे किरदारु आहे माण्हुनि जो ईअं सैद जो हिकिड़ो कॉल पे पढ़ियो त कोई बि सिंध में पीर मुर्शिद न आहे पाण मुर्शिद वेठो चए थो इन खां वॾो सूफ़ी मिज़ाज को माण्हू हूंदो इन खां वॾो बा किरदारु बाक़ौल माण्हू हूंदो उन जा किताब त खणी पढ़ो था तंहिंजे करे हिकदमि नज़रे खे ठुकराइण हिकदमि कंहिं फ़िलसफ़े खे कंहिं वजूद खे एॾो वॾो वजूद दरिया ऐं समुंडनि जेॾो वजूद जंहिंजो किरदारु लिख विख ते उन जेके तफ़सील में वेंदा ऐं साईं जो जेकॾहिं किताब जेको हुन कोर्ट में जेको शाहिद जे तौरु पेश कयो तव्हां उन किताब खे पढ़ो तंहिंजे करे असांजे लाज़िम आहे त असीं पहिरीं ॻाल्हि जेको हुनजो नज़रियो आहे इंसानी मज़हबी मुस्लमानी सभिनी हैसियत सां ऐं प्लस क़ौम परस्ती जे हैसियत सां त असीं ॿधी कयूं ॿधिजूं पाण में कड़ो कड़ो थी वेंदासीं मूंखे साईं जी अञा हिकिड़ी ॻाल्हि यादि पे आई ख़ुदशिनासीअ जी फरीदुद्दीन अतार जी ॻाल्हि पे कई ऐं साईं जी किताब कंहिंमें पढ़ियूं त उन ख़्वाजा फरीदुद्दीन अतार हिकिड़े पंहिंजी किताब फारसी जो शाइर हो वॾो ऐं उन में हुन लिखियो आहे पंहिंजी फारसी जी किताब में नालो यादि नथो अचे त हिकिड़ो लख पखियुनि जो ॿुधणु वठो ॻाल्हि बसि इन खां पोइ ख़ामोश जी हा जी हा इहा हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि ॿुधाइजो साईं जी इहा पर्ची हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि 2 मिंट छॾा त चयो त पखी लख गॾु थिया ऐं उन चयो त किथे सीमुर्ग नालो माना उनखे वॾी वॾी फ़ौक़ियत हासिलु आहे सभिनी पखियुनि में ऐं भाग वारो पखी त पंहिंजो हिकिड़ो रहबर बि ठाहियूं ऐं उन लख पखियुनि त असांखे उन जेको आहे सीमुर्ग आहे उन ते असांजे ॾेखारियो किथे आहे ख़बर पई त को काफ़ में थो रहे पोइ छा थियो त उन्हनि पखियुनि लख पखियुनि उन हिकिड़े खे पंहिंजो रहनुमा ठाहियो त असांखे को काफ़ ते वठी हलो हाणे उतां को काफ़ ते मंज़िल ते वेंदे वेंदे वॾो सफ़र हुजे रस्ते में छा थियो त उन में खोड़ अहिड़ियूं महलूं आयूं जंहिंमें ढंढ बि हुआ ढोरा बि हुआ तूफ़ान बि हुआ आंधियूं बि हुयूं खोड़ मसइला उन में उहो लख पखीअ मां खोड़ पखी रहिजी विया पोइ हिते को काफ़ ताईं सिर्फ़ु वञी 30 पखी पहुता ऐं यादि रखिजो त उन 30 पखियुनि खे फारसी में सिमुर्ग चइबो आहे से माना 30 पोइ जॾहिं उते पहुता त हाणे 30 पखियुनि चयो उन पंहिंजे रहनुमा खे त भला हाणे ॿुधाए त सिमुर्ग किथे आहे जंहिंजे लाइ हेॾा पैसा कया आहिनि उन लख मोटे त उन रहनुमा खिली चयो तव्हां ख़बर आहे त इहे तव्हां 30 जेके बचा हो एॾे कशारनि में एॾे अनकंडीशनल ग़ैर मशरूत एॾा कशारा करे ऐं ग़ैर मुंतज़र पंहिंजो मोहकम इरादे सां हिते पहुता तव्हां ख़ुदि सीमुर्ग आहियो तव्हां ई अज़ीम पखी आहियो पाण खे सुञाणो लाज़िम आहे त असीं पाण खे सुञाणो वॾी महिरबानी मां बसि पोइ जेकॾहिं चयो मां हुनखे थोरो झूंगारे ॿुधाईंदुमि जेको मां ॾिठो पिए त मुंहिंजो इहो जेको साल अॻु में 83 में जॾहिं ज़ियार जो दौरु हो तंहिं वक़्त में हुनखे मां लिखियो ऐं ॻायो इलाही घिटी घिटी ॻायो वेंदो ऐं मां ॾिठो त साईं जन जो जेका हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ॾिठो पिए त जॾहिं साईं जन खे खयूं पिया लहद में त इहो मुंहिंजो इहो सॼो उनजे पोयां पस मंज़र में हले पियो फ़ख़ुरु थियो त घटि में घटि अहिड़े वॾी हस्तीअ जे लाइ मुंहिंजा 2 लफ़्ज़ कमु आया उनखे आउं थोरो झुंगारींदुसि हिकिड़ो ॿिनि सिटुनि खे धरतीअ जा ज़ंजीर जे ऐं पुट न मां टोड़े सघां धरतीअ जा ज़ंजीर जे ऐं पुट न मां टोड़े सघां तूं थी हा तूं थी इहो कर्ज़ मुंहिंजो लाल जा धरतीअ जा ज़ंजीर जे ऐं महिरबानी हाणे मां गुज़ारिश कंदुसि पंहिंजे दोस्त ख़ालिद जमाली खे त अचे हिकिड़ो शेर
को का हद ना है पर उन के कुछ लफ्ज़न में मां बयान कंदुसि त मोहन जो दड़ो जॾहिं थींदो खड़ो मोहन जो दड़ो जॾहिं थींदो खड़ो चंड के वाराए चांदो क्यों ॾिनो सोन जा शहर अॾबा हीरन जा संग जड़बा रात के ॾींहुं जियां रोशनियूं ॾिनो आकाश दे उड़न तश्तरियूं उथन मरीख ते मच कचहरियूं मचन सितारन ते सिंध के सरहदूं ॾिनियूं जोगी कूली माड़ियुनि में गुआड़ हुजन जुगा भीड़ पागड़ियुनि भी सौ माड़ हुजन मारुनि मुख मोटाए मिठ मुर्कूं ॾिबियूं दरियाव दीन दरम लगे फुड़ो फुड़ो आबे ज़मज़म लगे सुबह शाम सिद्धू सलामियूं ॾिबियूं वजूद शर्मेरान मिट्टी मिले हर ज़रो ख़ालिद मींह फुड़े उछली नचे मेरान सब वजूद शर्मेरान मिट्टी मिले हर ज़रो मींह फुड़े उछली नचे माफ़ करे ख़ालिद सब ख़ताऊं ॾिबियूं थैंक यू मां गुज़ारिश कंदुसि असां वटि हिकिड़ो पुराणो सियासी कारकुन सिंध दोस्त ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट सैयद सुहेल साहब in same league as of Gandhi, Nehru, Ghaffar Khan and many more. It is ironic that a country he helped create, Pakistan, which he soon realized was a mistake, he spent whole life suffering the repression of a state, but he never compromised. Never wavered from his commitment to the cause of Sindh Desh. He spent almost 30 years in one kind of detention or other. Mr. Syed wrote extensively on Sindhi identity, history and political conditions in Sindh. The question is why we celebrate people like G.M. Syed. When we look at current conditions in Pakistan and Sindh in particular, we see what a difference between mindset of Sindhi people, especially native Sindhis and people of other provinces. The people of Sindh's reaction to the recent brutal murder of Dr. Shahnawaz Kanwar, and not only civil society and human rights activists, but the ordinary Haris and workers came out against this. Injustice, while we have seen in other parts of the country similar incidents, only a handful of people took a stand. मुखी हाउस जो वकील अज असां वटि असां सां गॾु आहे डॉक्टर सुरेश भावराणी. Found my Sindhi identity. When I was growing up in Bombay, my mother would tell me bits and pieces of stories about growing up in Sindh in this very famous building called the Mukhi House, which is now a museum. But growing up in Sindh, people in school used to make fun of Sindhis as being rich and eating papad. That's basically how Indians think about Sindhis. So I grew up thinking that Sindh was a very far away place and I had absolutely no connection with my mother's culture. So while growing up, I realized that my mother lived in a completely different world than I was growing up in India. All of this changed when we heard that the Mukhi House building was going into disrepair. And so our generation decided to group together and donate the Mukhi House building to the Sindh government on one condition, that it would be conserved and be made into a museum. During that process, I started trying to understand where my family had generated so much wealth, because they were the richest Sindhis in Hyderabad, Sindh. They owned 10,000 acres of land
and they built this beautiful palatial home. But I couldn't understand how one family, the Mukhi family, could have accumulated so much wealth, because they truly were exceptionally wealthy and very well positioned in politics. I realized that my family could be traced 7 generations, and they were divans in the Mughal courts. So we had a whole ancestry going back 300 years. When the British came, that is when my family started going through the process of owning land. Because before the British, the Hindus could not own any land. Only the Muslims could own land in Sindh. After the British came, that rule was removed, and my family started accumulating land. Asa life achievement award dinasi, jela ma guzarish kardis umid ligari ke, to mehrbani kare. Dr. Sarmad ke to mehrbani kare che. Dr. Sarmad, please. माना ॾाढो ॾुख थो थिए ही माना ॿियो प्रोग्राम आहे जंहिंमें शाहणी साहिब असां में मौजूदु न आहे शहर हिकिड़ो अचे थो शाहणी साहिब लाइ माना अॼु पिण अखियुनि सजण पंहिंजा सारिया गिलनि ते ॻोड़नि जूं बूंदूं बसि न कनि संदे सिक प्रेम लोक ॾिठे न लहे शाहणी साहिब जहिड़ो माना हीरो माण्हू ऐं उन लाइ लफ़्ज़ बि कोन्हे को जेतिरो महिमान नवाज़ माना शाहणी साहिब खां सवाइ पोएं साल हिन साल बि मूं दोस्तनि खां पुछी ॿियो साल आहे शाहणी साहिब असां मौजूदु कोन्हे को सो अदा चयो लाइफ अचीवमेंट असां माना हिन अवॉर्ड जो नालो एक्टिविस्ट अवॉर्ड रखियो आहे छो जो शाहणी साहिबु माना सदाईं अॻिते हूंदो हर शइ में हर ॻाल्हि में असां हेल्प कंदो माना अॻियां हूंदो इनफैक्ट जॾहिं असां इहो प्रोग्राम शुरू कयो तॾहिं शाहणी साहिबु ऐं अदा ज़िया सरकी साहिबु ऐं इहे सभु असीं माना पहिरें प्रोग्राम में असीं मां सम्झां थो 15 घंटा शेख सिटी ते असां प्रोग्राम शुरू कयो त असां माना 8 ॼणा टेबल ते हूंदा आहिनि न हितां इहो शुरू थियो पोइ आस्ते आस्ते वधंदो वई माना ही हाणे जेको माना तव्हां ॾिसो था केॾो सुठो ऐं केॾी मुख़्तलिफ़ स्टेट्स खां माण्हू अचनि था ऐं इन काफ़िले ते असीं माना हलाईंदासीं पर हिन अवॉर्ड ॾियण लाइ माना पाण त अवॉर्ड लाइ ऐं अदा निसार शाहणी साहिबु आहे उनजो पुटु मोहम्मद शाहणी उनखे चवंदुसि उहो अवॉर्ड ॾे उहो उन फैमिली मेंबर आहे सो आउं रिक्वेस्ट कंदुसि अदा मोहम्मद शाहणी खे त अचनि पाण इहो अवॉर्ड ॾियनि ऐं हीअ अवॉर्ड जेको आहे इहो हिन में असीं माना $250 जेको आहे न उहो हर साल ॾींदासीं सो उन लाइ हाणे वरी सरबत जेको आहे न माना ईअं खणी सम्झो त फ़ौज आहे पूरी माना सरबत माना जेको सरबत ते माना पहिरीं इहो थींदो हुयो असीं सभु अची माना हर शइ कंदासीं अॼु असीं हाणे पहुतासीं हिते असांजो सरबत खे हेल्प जी ज़रूरत आहे त सरबत सभु शइ कयो बीठो सो माना सरबत माना पंहिंजे सर पाण जेको आहे न उहो माना के माना उहो आउं सम्झां थो हिते जेको प्रोग्राम थिए थो उन में सरबत माना अॻियां हूंदो आहे ऐं माना हीउ हिकिड़ो ख़ामोश वॉलंटियर ऐं इंतिहाई जेको माना सुहिणो माण्हू आहे जंहिंजी जेॾी तारीफ़ कजे उहा घटि आहे स्पीकर आहे असां वटि फरहान कागज़ी आहे नालो कागज़ी आहे पर कागज़ी न आहे शींहं आहे 24 साल वर्ल्ड सिंधी कांग्रेस के लड़का All truth begin with blasphemies. So इन में को भी शक न आहे साईं पंहिंजी ज़िंदगीअ में आउण खां पोइ अञा ताईं most misunderstood and most misinterpreted person आहे ऐं इहा ॻाल्हि ब्लास्फेमी लॻी आहे त हाणे डॉक्टर शाहनवाज़ जो जेको बि इशू थियो हुनखे कहिड़े तरीक़े सां मारियो वियो एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग थी उन में जेकी सिंध बीठी जंहिंखे कल्ह बि पंहिंजे दोस्तनि सां असां ॻाल्हायूं पिया सुहेल साईं बि चए पियो त सिंधियुनि खे शाबस आहे अनलाइक पंजाबी या पठान या ॿिया बि सिंधी उथी बीठा उनखे उन्हनि रिज़िस्ट कयो ऐं सभिनी उन्हनि खे सलाम पेश कयो तव्हांखे ख़बर आहे जॾहिं अनफॉर्चुनेटली मशल जो कमु थियो हो
पठाणनि वटि त उनजी को जनाज़े नमाज़ पढ़ण लाइ तयारु न हुआ। पर इन में हाणे ॻाल्हि इहा ई आहे, इहे शयूं जॾहिं थियनि थियूं त छो थी थियनि, छो सिंधी रिज़िस्ट था कनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हुन में भिटाई आहे, असांजा सूफ़ी उन्हनि जूं तालीमात आहिनि, पर उन में वॾो में वॾो हक़ GM साहिब जो बि आहे। जहिड़ो जंहिं वक़्तु हुन जीअं ॾिठो आहे, मूं किताब लिखियो, ॿुधायो, रेज़ योर हैंड, हाउ मेनी पीपल रीड दैट बुक। जीअं ॾिठो आहे मूं, त जॾहिं उन वक़्तु, थैंक यू, सो जॾहिं उन वक़्तु साईं बुक लिखियो, तव्हां सम्झो था त साईं खे छा हालत हूंदी, गुलनि केॾा हुन ते फ़तवा लिखिया हूंदा, हुन ते किताब लिखियूं, पॉम्फलेट छापाइनि, पर ही स्टूड। त इहा करे जी जेके माण्हू चवंदा आहिनि, उन ॾींहुं मां हिकिड़ी ॻाल्हि लिखी त चयो हफ़ीज़ कुरैशी ॾाढो मज़ाहिया तरीक़े सां साईं ते ॻाल्हाईंदो हुयो ऐं पेश कंदो। उन मां जॾहिं सिंधी यूनिवर्सिटी जो स्टूडेंट हुयुसि, तॾहिं चयोईं त मां चूड़ीदार पजामो पाए ऐं पान खाई हैदराबाद में घुमंदो हुउसि, मूंखे इहा ख़बर न हुई त मां केरु। मूंखे GM सैयद ॿुधायो त बाबा सिंध हिकिड़ी क़ौम आहे जेके हज़ारनि सालनि जी पंहिंजी तारीख़ आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त सिंध पहिरों बि हुई, सिंध जी तालीम बि हुई, भिटाई बि हुयो, इहे सभु शयूं हुयूं, पर उनखे मॉडर्न दौर में जेको वठी आयो उहो GM सैयद आहे। GM सैयद जा जेके ॿिया केॾा बि मुखालिफ़त हुजनि, उहे पाण चवंदा आहिनि, साईं तबसुस सां चई वियो त भिटाईअ खे अगरि GM सैयद जहिड़े तरीक़े सां पैगाम लतीफ़ किताब में न लिखी आहे, त असांजे लाइ त उहो पीर मुर्शिद हो, बासियूं बासियूं हुआ ऐं गांव भरियो। दिस इज़ द मैजिक ही हैज़ डन। ही ब्रॉट ऑल आवर पॉलिटिक्स टू इन मॉडर्न एरा। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन में हुन सिखियो, तंहिं करे बार बार उहो चवंदो हो त मां हथु सड़ाए ऐं तजुर्बा करे इन नतीजे ते पहुं। ऐं नतीजो उहो छा आहे, उहो हुयो मॉडर्न प्लूरलिस्टिक प्रोग्रेसिव नेशनलिज़म, जेको 20वीं सदी जो आहे, जेको हो पाण बि चवंदो हो त मुंहिंजो उस्ताद जेको आहे हैशू केवल रमाणी आहे, मां उनखे उहो वरी चवंदो त GM सैयद मुंहिंजो उस्ताद हो। बेसिकली असां तव्हां ॾिसो त हिक ॿिए खां उन्हनि ॿिन्हिनि सिखियो। हैशू केवल रमाणी साईं खे मॉडर्न जेका इंटरनेशनल पर्सपेक्टिव आहे उहो सेखारियो, साईं उनखे लोकल पॉलिटिक्स सेखारी ऐं सिंधियुनि जो कल्चर सेखारियो ऐं सूफ़ीज़म सेखारियो। त अॼु उन्हनि माण्हुनि जो कोरियो आहे जो असां बीठा आहियूं, असां अञा ताईं फेरेटिज़म जी फाइट था कयूं। हालांकि तव्हां ॾिसो त सॼी स्टेट उन्हनि जी तरफ़ बीठी। तव्हांजो हिन जेको बि वाक़ियो थियो आहे, उन में DIG खां वठी हर माण्हू इन्वॉल्व हुयो। जेसि ताईं असांजा माण्हू, ख़ासि तौर ते मां सलाम थो पेश कयां असांजी छोकिरियुनि खे, तंहिं करे मां चवंदो आहियां त असां कॾहिं बि तरक़ी न करे सघंदासीं जेसि ताईं असांजूं औरतूं, ऐं मूंखे सलाम आहे हिते काफ़ी दोस्त वेठा आहिनि, औरतूं बि वेठियूं आहिनि, छोकिरियूं वेठियूं आहिनि, जिनजे करे ई असां अॼु मॉडर्न ऐं प्रोग्रेसिव ऐं रोशन ख़्याल माण्हू आहियूं। छाजे करे जो असां न्याणियुनि खे पढ़ायोसीं, उन्हनि खे मौक़ो ॾिनोसीं, ऐं अञा ज़रूरत आहे उन्हनि खे उनजी। ऐं इहा मूंखे दुख सां चवणो थो पए त असांजी जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, उन्हनि जी हाणे हालत ॾिसो त उन्हनि जी एग्ज़िक्यूटिव कमेटी में का हिकिड़ी माई बि न हूंदी आहे। त अहिड़े तरीक़े सां असां कीअं वधंदासीं, मूंखे ॿुधाए। 50+ पॉपुलेशन खे तव्हां इग्नोर करे छॾियो ऐं पोइ चओ त हाणे सिंध तब्दील थींदी, ईअं कॾहिं बि न थींदी। 2016 में जस्टिन ट्रूडो जॾहिं कैनेडा जो वज़ीर आज़म थियो त उनजे कैबिनेट में 4-5 अध खां वधीक औरतूं हुयूं वज़ीर। त कंहिं चयुसि त एॾियूं मायूं तुंहिंजी कैबिनेट में? चई यस, बिकॉज इट इज़ 2016। त इहा ई ॻाल्हि आहे, जंहिं बि मुसीबत में हिन वक़्तु आहियूं, तव्हां पाण ॾिसो, असां अनफॉर्चुनेटली इशूज़ जी पॉलिटिक्स कयूं था, पर असांखे असली जेकी बीमारी आहे उन लाइ हिकिड़ी जदोजहद जी ज़रूरत आहे। तव्हां हींअर ॾिसो जेके ॿरंदड़ मसइला आहिनि, एटलीस्ट 10 असां 10 ॿरंदड़ मसइला आहिनि। तव्हांजो डॉक्टर शाहनवाज़ ऐं इहो जेको रिलीजियस एक्सट्रीमिज़म आहे उहो हले थो। तव्हांजो कैनालनि जो इशू अलॻि हले थो। जीअं असांजो दोस्त चई वियो त असां वटि धारियुनि जी आबादकारी जो वॾो मसइलो आहे। हाणे ॾिसो त एॾा पठाण अची विया आहिनि सिंध में, जो लॻे थो त असां माइनॉरिटी में कन्वर्ट थींदासीं। त
त इहो हिकिड़ो ऐं ऑन टॉप ऑफ इट कल्ह बि मां पढ़ियो आहे ह्यूमन राइट्स कमीशन रिपोर्ट ॾिनी आहे त केतिरा सिंधी हिंदू असांजा ख़ासि तौर ते उत्तर सिंध में जेके लाक़ानूनियत आहे उनजे करे लॾनि था। माना असां हिकिड़ी तरफ़ आबादी लूज़ था कयूं ऐं धारिया अचनि था। त चवण जो मक़सदु इहो आहे त इहे जेके बि सिम्टम्स आहिनि न, असल बीमारियूं इहा ई आहे त असां पंहिंजे हक़ हुकुमरानीअ लाइ कमु कयूं। जेसि ताईं हिन मुसीबत मुल्क मां जान न छुटंदी इहे प्रॉब्लम थींदा। असां पाण सिंधी आहियूं, जीअं पंहिंजो रहमान हमेशह चवंदो आहे त असांखे त सुती सूफ़ियुनि जी पियल आहे। भले तव्हां किथे बि पुॼो तव्हां में उहो शयूं ज़ाहिर थींदियूं। रियासत असांखे मोचड़ा हणी हणी ॾाढो भलो ठाहिण जी कोशिशि कई, पर अञा ताईं जेको रेज़िस्टेंस नज़र अचे थो इहे ई इन जूं। उन में हैदर बख्श जतोई हुजे, शहीद अला बख्श सूमरो हुजे, साईं जीएम साहिब जी हुजे, उन्हनि जी जदोजहद ऐं उन्हनि जी तालीम जा जो अञा ताईं असां उन रियासत खे रेज़िस्ट था कयूं। सो मुंहिंजी बि तव्हां सां इहा ई गुज़ारिश आहे, जीएम साहिब जी सालगिरह मल्हाइण जो, हालांकि ॾिसजे त उहो अहिड़ो माण्हू हुयो, उनखे बि शाबाशी तो हिकिड़ो पर्सनल मैटर खे बि उहो सियासी कंदो हुयो। उनजो चवण जो मक़सदु इहो हो, ख़ासि तौर ते मूंखे दोस्त रहमान मिलंदो, मां जीएम साहिब सां कॾहिं बि न मिली सघियुमि, त चवंदो हो त ॾाढो ख़ुशि हूंदो हो पंहिंजे बर्थडे ते। रुॻो इन जे करे जो उनखे ख़बर आहे त उन जा चाहींदड़, उनखे ॿुधंदड़ माण्हू सभु जमा थींदा। उनखे पंहिंजे नाले जे लाइ उनखे इहो हूंदो त उते माण्हू जमा थींदा ऐं उन्हनि खे मां सिंध जो पैगाम ॾींदुमि। त हीउ ॾींहुं अहिड़ो आहे जेको असां पाण एक्सेप्ट कयूं। वरी चवंदो आहे नेक्स्ट ईयर अञा वधीक कमु कंदासीं जेतिरो पुॼी सघे। टॉलरेंस पाण में आहियूं, जीअं साईं तबसुम साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई। असां या त सफ़ा मुखालिफ़ थी था बीहूं और माण्हुनि खे गद्दारीअ जा लक़ब था ॾियूं, या चऊं था त बसि हे पैगम्बर आहे, हे मुर्शिद आहे। जीएम साहिब त हिन मां असांजी जान छॾाइण जी कोशिशि कई त बाबा को बि तव्हांजो पीर मुर्शिद न आहे, तव्हां पाण पीर मुर्शिद आहियो, तव्हां पढ़ो, तव्हां अॻे वधो ऐं सिंध जे आजपे लाइ कमु कयो। सो महिरबानी तव्हां सभिनी जी। हिते इलाही जेको इवेंट इवन तो 2-3 कलाक हले थो, पर हिन में एटलीस्ट 3-4 महीने जो कमु हूंदो आहे। इलाही सारा नाला आहिनि, मां कहिड़ा नाला खणा। ज़ाकिर आहे, पंहिंजो हाणे त अवॉर्ड बि मिलियो पंहिंजो असांजे दोस्त खे। सो इलाही सारा माण्हू आहिनि। हाणे सॉरी मां नाला ॿिया बि सारा आहिनि, माफ़ु कजो। उन में इलाही सारो कमकार हूंदो आहे ऐं तव्हांजी सभिनी जी महिरबानी आहे। रुॻो मूंखे हिकिड़ी हमेशह ह्यूस्टन सां शिकायत हूंदी आहे त टाइम ते ईंदा कयो। सर्टिफिकेट फॉर अचीवमेंट पाण ॾींदासीं कुझु दोस्तनि खे। उन लाइ मां रहमान काके पोटो खे गुज़ारिश कंदुसि त अचे ऐं उहो दोस्तनि खे ॾिए। रहमान मां गुज़ारिश कंदुसि सर्टिफिकेट वठण लाइ साईं मुर्तज़ा मोराई साहब खे त अचे सर्टिफिकेट वठी। ख़िदमतुन एवज़ अर्ज़ु कंदुसि नियाज़ हुसैन साहब खे त अचनि ऐं सर्टिफिकेट वठनि। नियाज़ हुसैन। वॾी महिरबानी ऐं असां हर साल जीअं हिन साल बि साईं साहब खे घुराई आहे ऐं सभई दोस्त पहुता आहिनि। इहा वॾी असांजी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। असां साईं जिन जी सालगिरह वर्ल्ड वाइड मल्हाईंदा आहियूं। जापान खां इंडोनेशिया, मलेशिया, इंग्लैंड, USA, कैनेडा ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ जॻहनि ते जिते जिते सिंधी पहुता आहिनि असांजी सालगिरह मल्हायूं। वॾी वॾी महिरबानी आहे तव्हांजे अचण जी। ऐं हींअर असां पंहिंजो साईं जीन साहिब जो 121 साला केक काटींदासीं। असां हमेशह जी रस्म आहे त असां नंढनि ॿारनि खे घुराईंदा आहियूं ऐं साईं खे बि असां सभु घुरायूं हुते ऐं वॾे केक करे काटींदासीं। सो नंढा ॿार अचनि ऐं वॾी महिरबानी रहमान। ऐं छाकाणि त सालगिरह या वर्षूं जेके असां वटि मल्हाइबियूं आहिनि सिंध में या हिते, उनजो हिकिड़ो मक़सदु इहो हूंदो आहे त उन शख़्सियत जी जे किरदार ते, उनजे पोहे ते, उनजी ख़िदमतुनि ते ॻाल्हाइजे, उनखे ख़राश पेश कजे। ऐं ॿियो हिकु मौक़ो हूंदो आहे त असां इज्तिमाही जेके असांजी तकलीफ़ूं आहिनि, सूर आहिनि, उन्हनि ते ॻाल्हाइजे।
सो समूरा दोस्त ॻाल्हाए चुका आहिनि ऐं मुंहिंजो ॻाल्हाइणु मुनासिबु न आहे उन्हनि सभिनी जे मथां, पर छाकाणि त अॼु हीउ जेको ह्यूस्टन में असां गॾु थिया आहियूं इहो सिंध जो शऊर आहे। अॼु सिंध जो शऊर आहे जो असां सभु सिर्फ़ु सिंध जे नाले ते, सिंधी ॿोली जे नाले ते करे वेठा आहियूं ऐं असां मथां इहो फ़र्ज़ु थो थिए त सिंध में जेके ज़्यादतियूं थियनि थियूं, सिंध में या सिंध जे वजूद खे ख़तरा ॾाह कनि, उन्हनि खे पाण निंदियूं, उन्हनि खे कंडेम कयूं। सो उन हवाले सां वर्ल्ड सिंधी कांग्रेस तरफ़ां चंद करारदादूं अॼु असां हितां मंज़ूर कराईंदासीं तव्हां समूरनि दोस्तनि, अदियुनि, भेनरुनि ऐं भाइरनि जे तवसुत सां। सो पहिरीं करारदाद, जेके दोस्त सहमत हुजनि उहे पंहिंजा हथ मथे करे पंहिंजी जेका आहे उहा जी एक्सेप्टेंस या उनखे इंडोर्स कंदा। सभ खां पहिरीं करारदाद, सिंध जी ज़मीनुनि ते जेके कब्ज़ा थियनि पिया, सिंध जो उत्तर हुजे, लाड़ हुजे, काछो हुजे, उन ते जेको ग्रीन पाकिस्तान जे नाले ते कब्ज़ो करे सिंध जी लखा एकड़ ज़मीनूं फ़ौज खे या पंजाब में ॾिनियूं वञनि थियूं, असां उनखे रद्द करियूं था। छा तव्हां हिन सां एग्री आहियो? सिंध जे जीआपे जो न सिर्फ़ु सिंध पर दुनिया इंसानियत जे जीआपे जो जेको मुख्य जुज़ आहे उहो आहे पाणी। असां तव्हां खाइण खां अलावा बि रही सघूं था पर पाणी खां सवाइ नथा रही सघूं। सो सिंधु दरिया ते जेके केनाल अॼा वञनि था, डेम ठाहिया वञनि था, असां उनखे रद्द करियूं था। छा तव्हां मूंसां एग्री आहियो? सिंध में केतिरनि ई ॾहाकनि खां सिंध जा असलोका जेके वायरस आहिनि, सिंध जी सूंहं आहिनि, सिंध जे हिंदुनि जे ख़िलाफ़ु जेके ज़्यादतियूं कयूं वञनि पियूं, उन्हनि जूं नौजवान नियाणियुनि खे खणी ज़बरदस्ती मुस्लमान करे उन्हनि जूं शादियूं करायूं वञनि थियूं, असां उनखे कंडेम कयूं था। छा तव्हां एग्री आहियो? सिंध जे लाइ आवाज़ उथारण जे ॾोह में सिंध जे सियासी ऐं क़ौम परस्त कारकुननि खे खंभे ढूंढ कयो वञे थो। तमामु वॾे अरसे खां इहो सिलसिलो हलंदड़ आहे। घणनि जा त असांखे तशदुद शुदा लाशूं मिली चुका आहिनि, पर अॼु बि सभई माण्हू उहे उन्हनि जी अज़त खाननि में क़ैद आहिनि। असां उनखे कंडेम कयूं था ऐं उन्हनि जी आज़ादी जी घुर कयूं था। छा तव्हां मूंसां एग्री आहियो? ॿियो वॾो जेको मामिलो आहे उहो आहे मज़हबी इंताब सिंधी जो। सिंध में असां सिंधी बुनियादी तौरु सेक्युलर आहियूं, रोशन ख़्याल आहियूं। असां जे मथां जेको कब्ज़ो आहे या असांजे मथां कब्ज़े खे वधीक जेका जकड़ आहे उनखे मज़बूत करण जे माना करण जे लाइ मज़हब जो हथियार इस्तेमालु कयो वञे थो पियो। सिंध जे चपे चपे ते मज़हबी जेके मदरसा आहिनि उनजो ॾियार विछायो वञे थो त जीअं सिंधी सिंध लाइ न ॻाल्हाए सघनि। सो मज़हब इंताब पसंदी ऐं मदरसनि जो ॾियार जेको विछायो वञे थो, असां वर्ल्ड सिंधी कांग्रेस तरफ़ां उन कंडेम कयो था। छा तव्हां मूंसां एग्री आहियो? ब्लास्फेमी खे सवेर असांजे दोस्त फरहान ॻाल्हायो, काफ़ी ॿिया दोस्त बि ॻाल्हाए विया आहिनि। ॾाढो सवलो थी वियो आहे सिंध में, ख़ासि तौरु पाकिस्तान में त घणे अरसे खां आहे। पंजाब में खोड़ सारा ब्लास्फेमी जा केस थिया ऐं केपी में बि थिया, पर ओतिरो आवाज़ कोन थियो। असां सिंधी जीअं अर्ज़ु कयो त बुनियादी तौरु सेक्युलर आहियूं, बाशऊर आहियूं, रोशन ख़्याल आहियूं। तव्हां ॾिठो हूंदो शहीद शाहनवाज़ कुंभार खे जंहिं कूड़े इल्ज़ाम में बेदर्दी सां क़तल कयो वियो, उन ते सॼी सिंध जा नौजवान ख़ासि तौर ते औरतूं उन्हनि तमामु शानदार मुज़ाहिरो कयो ऐं उनखे निंदियो, एहतिजाज कयो। असां शहीद शाहनवाज़ कुंभार ऐं नाज़िम जोखे जे कातिलनि जी गिरफ़्तारी उन्हनि खे सज़ा जो मुतालबो कयूं था। छा तव्हां मूंसां एग्री आहियो? आख़िरी ऐं अहम पहिरीं बि हिकिड़ी करारदाद मंज़ूर कराई, उहा मजमूई तौर ते पाणी लाइ हुई, पर हींअर छाकाणि त असांजो जेकॾहिं हीअ 6 केनाल मां ॿुधायां जेके सिंधू मथां ठहनि था, उन खां पोइ हींअर त सखर खां हेठि पाणी कोन्हे या कुड़ड़ी डाउन स्ट्रीम में पाणी कोन्हे, पर पोइ गुडू ताईं पाणी न ईंदो ऐं असां तव्हांजा जेके माइट ॿार बच्चा उहे सभु डुकार जी सूरत में अची वेंदा ऐं मरंदा। त
तमामु वॾी नसुलकशी थींदी। असां वर्ल्ड सिंधी कांग्रेस ऐं GM सैयद वर्ल्ड कमेटी तरफ़ां उन्हनि 6 कैनालनि जी अलामत खे रद्द कयूं था ऐं सिंधु मथां को बि डैम ऐं कैनाल हलण जी सख़्त मुखालफ़त कयूं था। छा तव्हां मूंसां एग्री आहियो? वरी महिरबानी। जी सुरेश छा तव्हां असांजी इन करारदाद सां एग्री आहियो? वरी महिरबानी। जी सुदेश जी साईं जिम साईं। कुछ दोस्तनि जिन अॼोके प्रोग्राम मुनक़िद करण में मदद कई उन्हनि खे महिरबानी चवण ऐं उन्हनि जा नाला वठणु ज़रूरी सम्झां थो। बा अकील, बा ज़ाकिर, शरीफ बमरो, नियाज़ हुसैन, मुर्तज़ा मोराई साहब, सोहेल सैयद, गुलाम मोहिद्दीन मोराई, पारस शाह, अदा मंजूर समो, नूर खासकेली, मुस्लिम गुर्दी, लियाकत पावर, राजा डाहिर जोयो, अली नवाज, डॉक्टर रुबीना शेख, उम्मीद लिगारी, अब्दुरऊफ़ काके पोठो, मलिक दीन शेख, साईं ज़िया शाह। वरी महिरबानी तव्हां सभिनी जी। सचो आसन जो सैयद मिठे मंठार जहिड़ो सचो आसन जो सैयद मिठे मंठार जहिड़ो कुरैशी कुर्ब वारनि लाइ पीरीअ जे प्यार जहिड़ो सचो आसन जो सैयद मिठे मंठार जहिड़ो कुरैशी कुर्ब वारनि लाइ पीरीअ जे प्यार जहिड़ो सचो आसन जो सैयद।